नाज़रीन किंगरी सोबोदेरो तालुके ते मुश्तमिल क़ौमी असम्बली जे तक 210 ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जीलानी ऐं GDA जे उम्मीदवार सैयद काज़िम शाह लखियारी में सख्त मुक़ाबले जो इम्कान आहे। ॾिसूं था वकार मंगी जी ही रिपोर्ट। किंगरी सोबोदेरो तालुके ते मुश्तमिल क़ौमी असम्बली जी सीट NA 210 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जीलानी GDA जो उम्मीदवार सैयद काज़िम अली शाह लखियारी में सख्त मुक़ाबले जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। पीपल्स पार्टी जे उम्मीदवार जी पोजीशन मज़बूत ॿुधाई पई वञे। 2013 जी इलेक्शन में जावेद शाह जीलानी ऐं काज़िम शाह लखियारी में सख्त मुक़ाबलो थियो हो। सख्त मुक़ाबले खां पोइ GDA जो उम्मीदवार सैयद काज़िम अली शाह इलेक्शन में सोभ मानी ऐं पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जीलानी 3000 वोट तां इलेक्शन हाराई। पर हाणे जो सियासी पस मंज़र इहो ॿुधाए थो त सैयद जावेद अली शाह जीलानी इलेक्शन हाराइण खां पोइ बि तक खां परे न वियो। तक में तरक़ियाती कम कराइण सां गॾु नौकरियूं ॾिनियूं। जॾहिं त PP उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जीलानी जे हथ ते फंक्शनल मुस्लिम लीग जा केतिरा ई कारकुन रोज़ानो जे बुनियाद ते पीपल्स पार्टीअ में शमूलियत करे रहिया आहिनि ऐं उन जी पोज़ीशन मज़बूत ॿुधाई पई वञे। जावेद शाह जीलानी संदराबादी तक में लथो आहे। हाणे ख़बर 5 जुलाई ते पवंदी त छा आवाम कारकर्दगी जे बुनियाद ते आसानीअ सां जावेद अली शाह जीलानी खे वोट ॾेई इलेक्शन कटाईंदो या GDA जे उम्मीदवार ऐं पीपल्स पार्टीअ जे उम्मीदवार में सख्त मुक़ाबलो थींदो। इहा ख़बर 5 जुलाई ते ई पवंदी। वकार हुसैन मंगी, मेरान TV न्यूज़, खैरपुर मीर।